नाज़रीन, भान सईदाबाद में ANI गैस एंड तेल कंपनी तरफा बुनियादी सहूलतों न मिलण खिलाफ शहरी एक्शन कमेटी तरफा प्रेस क्लब के अग्यां बुख हड़ताली कैंप कायम कई वई। उन हवाले से ॾिसूं था निज़ामुद्दीन गंभीर जी ही रिपोर्ट। इन वक्त असां मौजूद आहियूं भान सईदाबाद प्रेस क्लब जे अॻियां। भान सईदाबाद प्रेस क्लब जे अॻियां ANI कंपनी, तेल कंपनी, गैस कंपनी जिन जे खिलाफ़ ANI कंपनी जे पसगिरदाई ॻोठाणनि जो रोज़गार न मिलण, पानी न मिलण, तैलीम न मिलण जे खिलाफ़ बुख हड़ताली कैंप हिननि जी जारी आहे। अचो त साणनि वधीक मालूम कयूं त इन बुख हड़ताल ते वेठल उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। निज़ामाबाद ऐं महिरबानी तव्हां असांखे चवनि कि असांजा बुनियादी मसइला साम्हूं बैनर ते लॻियल आहिनि। पाणी, सिहत, रोज़गार ऐं ज़मीननि जा मुआवज़ा न मिलण खिलाफ़ असां मुसलसल 17 ॾींहं कराची प्रेस क्लब समेत हिते भान सईदाबाद में एहतजाज जारी आहे। 3 ॾींहं आहे हिते बुख हड़ताली कैंप क़ाइमु आहे प्रेस क्लब भान में। असांजा मुतालबा आहिनि, असांजे CM सिंध खां डिमांड आहे, असांजी घुर आहे, असांजो मुतालबो आहे त जल्द नोटिस वठी इदारा असां सां इंसाफ़ कनि। असां जेके डिमांड्स आहिनि उहे पूरियूं कयूं आहिनि। जे असांजी डिमांड्स पूरियूं न कयूं वञूं त असां मुराद अली शाह जे ॻोठ CM हाउस वाओड़ जे अॻियां मरण घड़ी ताईं बुख हड़ताली कैंप हणी पंहिंजे मुतालबनि जी मईता ताईं एहतजाज जारी रखंदासीं। असीं मरी बिरादरी सां गॾु आहियूं ऐं शहरी एक्शन कमेटी जो चेयरमैन आहियां ऐं असीं मरी बिरादरी सां जेके नाजाइज़ूं थियनि पियूं उन सां गॾु आहियूं। साईं, असांजा मुतालबो इहो आहे, ANI कंपनी तक़रीबन असांजा 20-25 माण्हू फारिग करे छॾिया आहिनि। हिन महिल ताईं असांजो 17 ॾींहं खां वठी कराची प्रेस क्लब अॻु बुख हड़ताली कैंप क़ाइमु आहे। हिन महिल ताईं CM सिंध मुराद शाह, प्राइम मिनिस्टर पाकिस्तान, जामशरो DC कंहिं बि हिन महिल ताईं को बि नोटिस न वरितो आहे। असांजो प्रोग्राम इहो ई आहे, अगरि असांजा मुतालबा न मञिया वञा CM हाउस वाओड़ मुराद शाह जे ॻोठ उते असां बुख हड़ताली पंहिंजो कैंप क़ाइमु कंदासीं। असांखे को बि रोज़गार न मिलियो आहे, न स्कूल मिलियो आहे, न को सहूलियत ॾिनो आहे। कंपनी ॿियनि धारनि माण्हुनि खे हाणे हुते कंपनी रोज़गार ॾिनो, असांखे को बि रोज़गार न ॾिनो आहे। असां मुलाज़िम आहियूं, असांजो हक़ आहे। उतां करोड़नि रुपयनि जो प्रॉपर्टी कढंदा डेली, असां कढी छॾियो। को बि असांजो वारिस नथो थिए। साईं मुराद साहब खे अपील था कयूं त महिरबानी करे नोटिस वठी असां हक़ ॾिना वञे।